मुआशिर अफरोज़ डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो रियासती इस्तीफ़े ॾींदड़ यूसी वाइस चेयरमैन जो एहतजाज। यूसी राडियो कीरियो जो चेयरमैन बजट हड़प करे वियो आहे। नैब एंटी करप्शन ऐं ॿिया इदारा जांच कार्रवाई कनि। तालके रियासती जे यूसी राडियो कीरियो जी पीपल्स पार्टी सां वाॻायल वाइस चेयरमैन इम्तियाज़ बुरड़ो सख़्त एहतजाज कंदे चयो त यूसी राडियो कीरियो जे चेयरमैन ज़फ़र कीरियो फंडनि में घोबियुनि जी इंतिहा करे छॾी आहे। हिन महिल ताईं काउंसलरनि जो को बि इजलास न घुरायो वियो आहे। हिन चयो त असांखे अवाम चूंडियो आहे पर उन्हनि जी ख़िदमत न कयूं त पोइ अहिड़नि उहिदनि ते रहण जी कहिड़ी ज़रूरत आहे। हिन चयो त यूसी चेयरमैन ज़फ़र कीरियो कंहिं बि काउंसलर खे एतमाद में न वठंदो हुयो। हिन चयो त अहिड़ियूं शिकायतूं पाकिस्तान पीपल्स पार्टी समेत आला क़यादत खे पिणु ॾिनियूं आहिनि पर को बि खड़तेल न निकितो। हिन चयो त अगरि चेयरमैन ज़फ़र कीरियो जे करप्शन जी इंक्वायरी न कराई वई त सेशन कोर्ट ऐं हाई कोर्ट जो दर खड़कायो वेंदो। हिन नैब एंटी करप्शन ऐं ॿियनि इदारनि खे अपील कई त मामले जो नोटिस वठी यूसी राडियो कीरियो जी बजट हड़प कंदड़ चेयरमैन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। इहा ॻाल्हि त असां जॾहिं खां इलेक्शन खां पोइ सिलेक्शन थी असां आयासीं त असां पहिरें शुरूआत खां वठी असांजी यूसीअ में का बि तारीफ़ी मीटिंग न थी आहे असांजी, न की असांजी का मीटिंग थी आहे, न की को इजलास थियो आहे। जेका बजट कनि था पाण में कनि था, सेक्रेटरी चेयरमैन कनि था, असां पुछंदा रहियासीं पर असांखे को बि हिन में ॿुधाइण लाइ को तयारु न आहे। इवन एतिरे क़दुरु असां पंहिंजे सभिनी चङनि खे ॿुधायोसीं, ओड़े पर दोस्तनि खे ॿुधायोसीं, मौजूदु शख़्सियतनि खे ॿुधायोसीं पर असांजी का बि अमल में ॻाल्हि न आई। अॼु खां 2 महीना पहिरीं मां हिन सभिनी ते कंप्लेन कई, सीशन जज साहब खे कंप्लेन कई, एंटी करप्शन में कई, सेक्रेटरी साहब खे कई, नैब में कई, उन्हनि जो बि असांखे को रिप्लाई न मिलियो। मजबूरनि ई असां पंहिंजो रिटायरमेंट ते कयो आहे। छो जो असांखे इहो असांजे बिलावल चेयरमैन साहब इहो नथो चवे त तव्हां ग़रीबनि मुस्तहक़नि माण्हुनि अंधनि ऐं मंडनि जा नलका ऐं तव्हां मशीनियूं खपाए ऐं तव्हां पंहिंजी पूरी कयो। ज़फ़र अली कीरियो साहब असां हुन सां दुश्मनी न आहे। असां हुनखे इहो था चऊं त बाबा असांजी यूसी जी बजट यूज़ किथे थी थिए, बजट केतिरी आहे, किथे किथे इस्तेमालु करायूं थो। 4 दोस्त आहिनि काउंसलरनि, असांखे इहा ख़बर बि न आहे त काउंसलर कहिड़ा आहिनि ऐं मेंबर कहिड़ा आहिनि। मीटिंग ई त असांजी निमल थी आहे। असां हिकिड़ो ख़ाली लिफ़ाफ़ा थी यूनियन काउंसिलर राडियो कीरियो पहुता। असां पार्टी जी सभु मौजूदु माण्हू सभिनी खे चयोसीं, पार्टी साहब सां चयोसीं, पंहिंजे सदर खे भिरावट जे चयोसीं, पर सभिनी खे असां पार्टी कया सभिनी असां मथी पार्टीअ जे असां एतिराज़ न आहे। असांखे एतिराज़ तो ही करे कीरियो साहब पाण ख़ुदि हिकु हटी कयूं वेठो आहे। असांखे इहा सम्झ में न अचे त हू कंहिंजे टेक ते आहे, कीअं आहे ऐं